अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फ़अदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। सब चो आमीन। महबूबन करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं शाल इन ही मोहब्बत में असां सभिनी खे मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है जन ये नूरानी महफिल सजाई आ, खर्च कयो आ, जानी माली तावन कयो, अल्लाह उन्हनि खे शाद ऐं आबाद फरमाए। अल्लाह उन्हनि खे दुनिया आखिरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। असीं जेकी अल्लाह जो कुरान मुस्तफ़ा जो शान शरीयत पाक जो बयान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, मालिक करीम खां दुआ है अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी सूरह इन्फितार जो चंद आयतों हिन फ़कीर तिलावत कयूं, जन में अल्लाह पंहिंजे बानन सां मुखातब थी इंसानन सां मुखातब थींदे फरमायो त या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान, ए इंसानो, तव्हां के केड़ी शय पंहिंजे करीम रब खां गिफ़लत में विझी छॾियो आहे। अजीब अंदाज आहे कुरान जो, अजीब अल्फाज आहिनि अल्लाह जे कलाम जा, अजीब तरीके सां अल्लाह पंहिंजे बानन सां वॾी चाहत सां बड़े मोहब्बत से अल्लाह मुखातब है। अल्लाह तो फरमाए या अय्युहल इंसान, ए इंसानो, ए मुझा बानो, ए मुझा तख्लीक कयलो, मा गर्रक बिरब्बिकल करीम। करीम रब का, इज्जत वारे अल्लाह का, करम करण वारे रब का तोखे केड़ी शय गाफिल करे छॾियो आहे। तो अल्लाह दे छो नथो मोट करी, तू अल्लाह दे छो नथो रुजू करी, तू अल्लाह दे छो नथो मोट करी। तोखे केड़ी शय अल्लाह का गाफिल कयो आ। तुझी बनियत तोखे अल्लाह का गाफिल कयो आ, तुझी वनियत तोखे अल्लाह का गाफिल कयो आ, तुझे औलाद तोखे अल्लाह का परे कयो आ, तुझे माल तोखे अल्लाह का परे कयो आ, या तुझी दौलत अल्लाह का परे कयो अथई, तुझे यारन दोस्तन तोखे अल्लाह का परे कयो आ। बुधा अल्लाह पूछे तो तोखा, अल्लाह तोखा सवाल तो करे, ए इंसान मा गर्रक
तो के केड़ी शे मुस्तगर्रक कयो आ, अल्लाह का केड़ी शे बेनियाज कयो आ, तो के खबर ना है मां अल्लाह केर आया। अल्लाह तो फरमाए मां उहो रब आया अल्लज़ी खलकक फसव्वाक फअदलक, जे अल्लाह तो के पैदा कयो, जे अल्लाह तो के जोड़ियो ठायो पैदा कयो, तो के सै लिंगे कयई, तुझे लिंगन के बराबर कयई, तो के सै लिंगे बनाई, फी अय्य सूरतिम मा शाअ रक्कबक, तो के खबर ना है तमा वो अल्लाह आया जेड़ी सूरत में चाहा तो के जोड़े सका, जेड़ी सूरत में चाहा तो के ठाए सका पियो। अल्लाह तो फरमाए मुझी मर्जी हुई, जी शिकिल बदसूरत बनाए, हाँ अल्लाह जी मर्जी हुई ना। तवा जानवर ॾिठा है न, भोला बांदर कुत्ता बिल्ला, उन्हनि जी सूरत आहे, पर ॾिस त इंसान जी सूरत अल्लाह केॾी सुहिणी बनाई है। जोर सां चओ सुभान अल्लाह। इंसान जी शिकिल अल्लाह केॾी सुहिणी बनाई आ, केॾो हसीन बनायो अथई। को चार टंगुनि ते हर जानवर हलंदो आ, पर इंसान के बिन टंगुन ते बियारे, सिद्धे लिंगे बनाए, बिन हथन वारो जे कमकार करे सके, सूरत सिद्धी सुनी सिलेट वांगुर सामो ठाई, त जिए सिद्धी सूरत सा सब कम दिसी सके बुद्धि सके। अल्लाह तो फरमाए मु अल्लाह दिस केडो सुनो तो के ठायो, मां अल्लाह तो के जोड़ियो, मु अल्लाह तो के बनायो। कल्ला बल तुकज़्ज़िबून बिद्दीन, ये ना है जो तू जजा ऐं सजा वारे ॾींहं के कूड़ो चवी, अल्लाह के जो इनकार करी, मु ठाहिण वारे खां परे थी वञी, मु रब खां दूर थी वञी, मु अल्लाह जी बेफरमानी करी। अल्लाह तो फरमाए तो के जुगाए नथो, भलो थी साले थी, मु रब जे हुक्म ते अमल करण वारो थी, त मां अल्लाह नेमतुन जा तुझे ला अंबार लगाए छड़ी। चओ सुभान अल्लाह। तो के खबर ना है, अल्लाह तो फरमाए मैं तुझे हाल का वाकिफ आया, तू जेके कम करी थो, जेके तू कार करी थो, व इन्ना अलैकुम लहाफिजीन, बिन मलाइकन के तुझे मथा मु अल्लाह विहारियो वा, निगहबान बनायो वा, किरामन कातिबीन यअलमून मा तफअलून, बम मलाइक हिन इज्जत वारा जेके तुझे कुल्हन ते वेठा हन, तुझा अमल लिखन था। तो भाइयों तो अल्लाह तो के ठायो ही छडे दी नहीं, मुतवज्जे आयो ले कोन आयो मुरे, तमा मौजू रखियो आ रुजू इल्लाह, मुके मोकलियन इश्तिहार मां जो तो उहा ही गाल बुधाया, त मन तवा जे दिल में को अल्लाह दे मोटण जो शौक पैदा थी। मां को वडो मुकर्रर ना आया, बस मां दिलबर साईं जो फकीर आया, मुर्शिदन जो पैगाम दर दर ते पहुंचाईंदो आया। बुधो अल्लाह जो पैगाम, अल्लाह जो कुरान बुधो त अल्लाह तवा जे मथा रहमत नाजिल करे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह जो कुरान तो फरमाए ये ना है जो मु अल्लाह तो के जोड़ियो, तो के ठायो, तो के बनायो, ठाहे तो के छड़े दिनुम, ये ना है व इन्ना अलैकुम लहाफिजीन, मु अल्लाह तो ते निगहबान रखया हिन, तुझे अमलन के नोट करण वारा रखया हिन, जेके दुनिया में तू कम करी थो, चंगा हिन या मठा हिन, भला हिन या बुरा हिन, नेकियूं हिन या बदियूं हिन, किरामन कातिबीन यअलमून मा तफअलून, ये इज्जत वारा बल लिखण वारा तुझे कुल्हन ते वेठा हिन,
उहे जेको कुछ कन था तू जेको कुछ करी थो सा उन्हनि खे ख़बर आ तोखे ख़बर नथी पवे त मलाइक किथे वेठा आहिनि तो त लिकी लिकी गुनाह जो कम कयो पर्दन जे पोयां वञी कमरनि में बंद थी तन्हायुनि में तो भाइयों ॿियो को ॾिसे नथो गुनाह जो कम कयुम ॿिए कंहिंखे ख़बर नाहे तो धोखेबाज़ी कई पराओ हक़ खाधो ज़ुल्म जो कम कयो ॾाढ मुड़सी कई पराए हक़ खाइण ते जाबिर थी बीठे ज़ालिम थी बीठे जेको आई हुई हुन जो हक़ खाधुई मिस्कीननि खे मारियुई कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कई हुई कंहिंजी बनीअ जे मथां क़ाबिज़ थी वेठे अल्लाह तो फरमाए तू भाई तो त मूंखे को चवण वारो नाहे मूंखे को ॾिसण वारो नाहे मूंखे को चवण वारो नाहे मां खान आहियां मां वॾेरो आहियां मां सरदार आहियां मां फिलाणे जो माण्हू आहियां जीअं वणे उहे कयां पर रब तो फरमाए तुंहिंजो ज़र्रो ज़र्रो अमल मुंहिंजा मलाइक महफूज़ कनि था क़यामत जो ॾिहाड़ो याद कर ओ उन क़यामत जे ॾिहाड़े इज़ समाउन फतरत व इज़ल कवाकिब इंतसरत जॾहिं आसमान फाटी पवंदा ऐं जॾहिं सितारा छणी पवंदा व इज़ल बिहार फुज्जिरत ऐं जॾहिं समुंड वहाया वेंदा व इज़ल कुबूर बुसिरत कब्रूं फाटी पवंदियूं अलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अखरत हर इंसान हर माण्हू पंहिंजा अमल ॼाणंदो अॻु छा कयो हुयई पोइ छा कयो हुयई अल्लाह तो फरमाए हर शइ जी तोखे ख़बर पइजी वेंदी उन क़यामत जे ॾिहाड़े खे याद कर बदअमाल न थी गुनहगार न थी रब ॾे मोट कर अल्लाह खे राज़ी कर पोइ जेको रब जो बणिजी वियो रब तो फरमाए त इन्नल अबरार लफी नईम जंहिंखे अल्लाह जो क़ुरान वणे तो सोचवे सुभान अल्लाह पुट तव्हांजा पैसा मूंखे नथा खपनि तव्हांजी मोहब्बत थी खपे पैसा न जो तव्हां वेहो पैसा न अल्लाह जो क़ुरान ॿुधो रब तो फरमाए अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इन्नल अबरार लफी नईम जेके नेकोकार हूंदा जेके भलन कमन करण वारा हूंदा दिल सां तकरीर ॿुधो दिल सां अल्लाह जो क़ुरान दिल सां ॿुधंदो तो मज़ो भी ईंदव अल्लाह जी रहमत पहुचंदी जेके नेकोकार हूंदा जेके भला कम करण वारा हूंदा जेके चंगाई जा कम करण वारा हूंदा अल्लाह जो खौफ रखण वारा हूंदा मदीने वारे साईं के राजी करण वारा हूंदा मुझे दिलबर नबी फरमायो हाँ मुझे अल्लाह फरमायो लफी नईम ये नेकियुन करण वारा अल्लाह जी नेमतुन में हूंदा सुभान अल्लाह की जगह ते रिवायत कुरान जी आयत है सूरत मुतफ्फिफीन में रब तो फरमाए अलल अराइक मुत्तकीन ये जन्नत में जो वेंदा वेहाणन ते टेक लगायो वेठा हुंदा मेवा ताज़ा ताज़ा उन्हनि जे आॾो ईंदा जन्नत जूं हूरूं उन्हनि जे लाइ बाग उन्हनि जे लाइ नेमतूं उन्हनि जे लाइ जन्नत जा इनाम उन्हनि जे लाइ जेके मदीने वारे साईं जे कौल ते अमल करण वारा हुया जेके कुरान बुद्धि अमल पिया कनि जेके हदीस बुद्धि अमल पिया कनि लफी नईम इन्हें नेको कारण के इन रब जे आशिकन के इन अल्लाह सा दिल लाइन वारन के अल्लाह नेमतुन में अटे छड़ी दो ढके छड़ी दो जेके गुनहगार हुंदा जेके बदकार हुंदा जेके रब जा बेफरमान हुंदा यारो कन्न खोले कुरान बुधो व इन्नल फुज्जार लफी जहीम
जेके बदकार हुंदा रब जा हुक्म भंजण वारा हुंदा कुरान बुधुन हिकड़े कन मां बुधी ॿिए मां कढी छॾींदा आलिमन जो तकरियूं बुधण जे लाइ आया जलसा भी थिया हदीस भी पढ़न कुरान भी पढ़न साईं मुझा नसीहतूं भी बुधन जुम्मे जुम्मे ते मौलवी साहब वट हली विया तकरीर भी बुधन नसीहत भी बुधन पर अमल कोन कन मुरागो रब जी बेफरमानी करण वारा थिया रब जा हुक्म तोड़न वारा थिया अल्लाह तो फरमाए उन्हनि के जहन्नम जी बाह में उछलायो जहन्नम जी खड्ड में उछलायो वेंदो अल्लाहु अकबर यसलौनहा यौमद्दीन वे उन बदले वारे ॾींहं में दाखिल थींदा क़यामत वारे ॾींहुं उथारिया वेंदा वमा हुम अन्हा बिगाइबीन ऐं उन जहन्नम खां जुदा थियण वारा न हूंदा को बाहर वसीलो को न मिलंदुन को शिफात करण वारो को न मिलंदुन को जहन्नम मां जान छडाइण वारो को न मिलंदुन जन बेफरमानी कई हुक्म बुधन नबी जो वरी अमल कोन कयन अल्लाह तो फरमाए जहन्नम खां जुदाई न थींदा अलग ही न थींदा सड़ंदा पिया रड़ियूं पिया कंदा दाहूं पिया कंदा को बचाइण वारो कोन ईंदो पर जे मुझे दिल पर नबी के राजी कयो मुझे महबूब जो दर वरतो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो भली अमल थोड़ा हुया पर रज़ा जो तालिब हुयो त दिल पर नबी पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदो चओ सुभान अल्लाह का ॻाल्हि समझ में आई हले कोन आई इन जे करे अल्लाह फरमायो या अय्युहल इंसान ए इंसान दिल सा अल्लाह मोहब्बत सा सदे पियो कुर्ब सा सदे पियो रब तो फरमाए मां मेहरबान आया मां अल्लाह करम नवाज आया मां अल्लाह करम करण वारो आया थोरन करण वारो आया एड़ो थोरो अब्बो न कंदुई एड़ो एहसान अम्मा न कंदई जेड़ा थोरा मुझो अल्लाह पंजे बानन ते कंदो सुभान अल्लाह हबीबन फरमायो त जीजल अम्मा जी ममता खां 70 गुना वधीक अल्लाह पंजे बानन सां मोहब्बत कंदो आहे अना जोर सां जो सुभान अल्लाह अम्मा है ना अम्मा केडो बच्चे सा प्यार कंदी है पुट के गंदगी लगी वने जिस्म ते गिलासत लगल हुजे बियो केर पासे में अचण कोन ॾींदो चाचो हुजे भली मामो हुजे भली भा हुजे भली भेण हुजे जिस्म ते गिलासत लगल हुंदी हर को परे कंदो पर अम्मा खणी भाकुर पाईंदी आओ न जीजल मां खणी भाकुर पाईंदी ये न कंदी त पुट जे जिस्म ते किन लगल पुट जे जिस्म ते मेर लगल मिट्टी लगल न मां खणी भाकुर पाईंदी हितां भी गिल के चुमी दींदी वरी हितां गिल के चुमी दींदी वेंजारींदी ॿिया कपड़ा पाराईंदी वरी ॿार वींदो वरी मिट्टी में लत पत थी कपड़ा मेरा करे जिस्म ते मिट्टी मले मोटी इंदो त वरी अम्मा इए कोन चवंदी आ त छोरा छाजला कपड़ा खराब करे आयो ही वरी वेंजारे सेंजारे वरी तैयार करे पो मोकलींदी आ ए त अम्मा जो प्यार आ पर रब तो फरमाए ओ बना ओ मां ज़ाहिरी मिट्टी के साफ कंदिया पर जड़े तू गुनाहन में मुंह मेरा करे खताउन में पंजो जिस्म गदलो करे पंजा गुनाह खणी जड़े मुंह अल्लाह वटींदो ही मुंह रब वटींदो ही ओ बना मां अल्लाह ये न चवंदो आया त गुनाहगार मां रब ये न चवंदो आया त बदकार हुआ मां अल्लाह ये न चवंदो आया त खताउन में मुंह मेरा करे आयो आ हजार बार अल्लाह जी बेफरमानी करे वरी जने अल्लाह वट ईंदो ही रब फरमाइंदो आ जी कया है बाना और ए आत्मा अल्लाह तुझा गुनाह बख्शे धोई छड़िया
सूरह हिजर में रब तो फरमाए नब्बे इबाद अन्नी अनल गफूरुर रहीम। खुशखबरी जो बिशारत जो गुनहगारन के जो मां अल्लाह वडो बख्शणहार आया, मां अल्लाह वडो मेहरबान आया, मां अल्लाह वडो बख्शणहार आया। जको हिक दफो माफी वठंदो आ रब तो फरमाए भले लख गुनाह कया हो जाई मां अल्लाह लहजे में बख्शे माफ करे छड़ी। थोरा न थोरा मुते मारुअड़न जा थर में वारी जेतरी तिहां भी घणेरा पो भलायूं ऐं भेरा अब तक गणिया गणी दस के तरा। समझ में आई गल? अल्लाह मेहरबान, अल्लाह करीम। मुंह असा रुगी मोड़ियो देर असा में आ, गुनाह असा कया है, अल्लाह दे मोटन असा का नथो पुजे। अल्लाह हर भेरे फरमाए पियो या मुंहिंजा बाना ए जो मस्जिद में अजान इंदी है ना हय्या अलस सलात, यो ॾींहं में 5 दफ़ा रब गुनहगार के सॾींदो ओ बाना हलिया त माफ़ी ॾे, हलिया मुझे दर ते त बख्शाए, हलिया मूं रब जे दरवाज़े ते अच त तोखे माफ़ी ॾियां। पर जंहिंजे दिल में गुनाहनि जी मेर अची वञे, खताउनि जी मेर अची वञे, उनखे रब जो नालो न वणंदो। याद रख मरण खां अॻु में न जे कलमो नसीब न थियो, ईमानदारी नसीब न थी त पुट अॻियां क़बर ॾाढी ॾुखी अथई, अॻियो वक़्तु ॾाढो कहारी अथई। होशियार थी गौर ऐं फिक्र कर, मतां क़बर में ईअं चवणो पए हाय अल्लाह अमल छो कोन कयो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, गुनहगार ईअं चवंदा जॾहिं अमाल नामा साम्हूं ईंदा, हथ में अमाल नामो ईंदो, गुनाह ॾिसंदा त मुनकिर ईअं चवंदा या लैतनी कुंतो तुराबा, हाय अल्लाह जे मां मिट्टी हुजां, मिट्टीअ में मिली वञा, अॼु हे ॾींहुं न ॾिसणो पवे हा अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾियां, रब जे साम्हूं कहिड़ो कंधु खणा। ओ मिठा उन वक़्तु अचण खां अॻु में अॼु अल्लाह खे राज़ी करे ॾेखार। अल्लाह का इहो घुरो त मौला पछाड़ी चङी कजा, मौला पछाड़ी भली कजा। हिकिड़ो बुज़ुर्ग किताब में लिखे थो त अल्लाह जो कामिल वली हुजे तवाफ पियो करे बैतुल्लाह जो, बैतुल्लाह शरीफ जो तवाफ पियो करे। हिकिड़ो नौजवान ॾिठो वली सगोरे, नौजवान पर हिकड़ी दुआ पियो घुरे, ओ मुझा मौला मुझी पछाड़ी चंगी कजा, ए मुझा मौला मुखे ईमान ते मौत नसीब कजा, ओ मुझा मौला मुझा गुनाह बख्श कजा, मुझी पछाड़ी चंगी कजा, मुखे ईमान ते मौत नसीब कजा। 3 ॾींहं गुज़री विया, हे बुज़ुर्ग ते तवाफ पियो करे, तवाफ कंदे उन नौजवान के 3 ॾींहंनि ताईं ॾिठई या हिकड़ी दुआ पियो घुरे, मौला पछाड़ी चंगी कजा, ईमान ते मौत नसीब कजा। इन बुज़ुर्ग वनी पुछा के सबा, ओ अदा अल्लाह जो घर हुआ बैतुल्लाह शरीफ आ, हिते छा दुआ घुरंदे रब कबूल फरमाई। हिते हर दुआ कबूल आ, हिते हर निमाज कबूल आ, हिते हर अर्ज इल्तिजा घणो आ। छो हिकड़ी दुआ तो घुरी, ॿियूं दुआऊं बि घुर। त उन नौजवान जे अखियुनि में लुड़क अची विया, चए तो हाओ साईं बराबर अल्लाह करम नवाज़ा, पर साईं मुंहिंजा 2 भाइर हुया, मूंखां वॾा हुया, असां 3 भाइर हुयासीं, हुया बि नेक सालिह। हिकिड़ो वॾो भाउ हुयो, मौत जो वक़्तु आयुसि, मरण जो टाइम आयुसि, त माइटनि खे घुरायई, अज़ीज़नि खे घुरायई, भेणुनि भाइरनि खे घुरायई, सभिनी खे विहारे चवे तो ॿुधो जंहिंजो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे, मां उन नबीअ जो इनकार थो कयां। मदीने वारे साईं जो इनकार कंदे कंदे मरी वियो। वरी ॿियो भाउ हुयो,
बियो भाओ मौत जो वक्त आयो मिट माइट मथा अचे बीठा ची मुखे कुरान आने जो कुरान खणी अचो कुरान आने अचे अग्यां रखियुन मानुन समझो शायद कुरान पढ़ंदो कुरान जी तिलावत कंदो पांजो कुरान हथ में खणी माइटन के तो चवे शाहिद थी जो मु हिन कुरान के छडे दिनो मां बेजार कुरान जो इनकार कंदे कंदे मरी ते दो साईं किबला हाणे रोआ तो मता मुझी पछाड़ी भी ये खराब न थे मता पछाड़ी मुझी बर्बाद न थिए तने काबे में अचे लिको आया रब जे घर में अचे पना वरती अथम ओ मुझा मौला मुझी पछाड़ी चंगी कजा ची बुधा तुझा भाईर केड़ो गुनाह जो कम कंदा हुया ची बियो को त गुनाह जो कम न हुयो हिकड़ो अमल हुयन जो पाड़े जे गोठ जे तला में औरतूं शाम जे वक्त में कपड़ा धोण जे ला पानी भरण जे ला ईंदियूं हुयूं हे बई जणा हिकड़े वण जे पासे में वेही औरतुन के दिसंदा बद निगाही कंदा हुया औरतुन के पानी भरींदे या उन जे जिस्म ता कपड़ो हटी वने उन के दिसण जे ला परे का वेही वाठ्यांदा हुया झातियूं पाईंदा हुया ओ इन हिकड़े बुरे अमल जे करे सजी जिंदगी जा गुनाह उन जा चट अमल चट थी ओ अदा समझ में आई गाल ले कोन आई ताके पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मुझे मुर्शिदन जो शेर है दिल भर साईं तो फरमाए तो सुता सामीअ में सुल्तान लखे वया अध में छड़े अरमान लखे सुता सामीअ में सुल्तान लखे वयाद में छड़े अरमान लखे सुता सामीअ में जे हसीन हुया महजबीन हुया जेके नाजुक ऐं नाज़ुनीन हुया ओ जंजू से जू पलंग कालीन हुया पिया कार कलर में खान लखे सुता सामीअ में आए जके ओतन वारा अमीर हुया जके फाइज फेज फकीर हुया हो वजन गाथन वारा पीर हुया थिया मंच मिटिया मेहमान लखे सुता सामीअ में लखे हलिया विया अब चुप करे वे होया चुप करे तकरीर करे लखे हलिया विया हिकड़े दी असां जो वारो अचण वारो हाओ कि न कब्र में वींदासीं कि न कोन वींदासीं ता त ईअं था ॻाल्हायो ॼण मरंदो ई कोन मरण खां अॻु में पंहिंजे मालिक खे यादि कयो अहिड़ो यादि कयो जो कब्र में पहुचूं न मलाइक चवनि त छॾियो मदीने वारे जो आशिक़ चो सुभान अल्लाह घट में घट एड़ो थी वने मुझे दिल पर नबी सा एड़ी दिल लाए वने जो क़यामत जे दिहाड़े उठी न तो मुझो सुनो हबीब जडे मलाइको छडियो मुंजो आयो चो सुभान अल्लाह जे इश्क मुस्तफा हुजे मुझे महबूब सा दिल हुजे न तो क़यामत जो दिहाड़े इए ही थींदो रब मुर्की मिलंदो तो मुझे महबूब जो आशिक है वाक़ियो आहे हदीस के किताबन में हजरत सैयदना तलहा बिन बर्रा रज़ियल्लाहु तआला अन्हु नंढड़ो सहाबी हो नंढड़ो सगीर सहाबी हो
आयो मदीने वारे साईं जी दिल दरबार में साईं करीमन वट आयो महबूब सुना ये पैर अग्या ही कयो वेठा छातो करे च महबूब ने पैरन के पहले अखियुन ते लगाए अन्या जोर सा जो सुभान अल्लाह ए मुलो जे तो हथ पैर चुमण हराम इन शिरक है हण फतवा तलहा बिन बरा वियो महबूब ने कदम पैरन दे झुकी मुला तो चेंगे सजदो समझो आयो सजदो ना है यो तो मुस्तफा जो इश्क है अन्या जोर सा जो सुभान अल्लाह हजरत तलहा बिन बरा मदीने वारे साईं जे कदमन ते पैरन मुबारकन ते तरियुन ते पांजो निरड़ रखियो अखियूं रखियूं चुम्मी दिनी मुंह मथे खणी चवे तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना हबीब हुक्म कर अज जेको हुक्म कंदे तुझो आशिक तलहा उन ते अमल करे ॾेखारींदो चो सुभान अल्लाह ये न हुयो त साईं मुझा सखणी दावा करे त मां दावा तो कया न हे तलहा हुयो तलहा असां वांगुरु कुट्टी खाए के फकीर कोन हुयो नाले जो चवे मां मुसलमान आया नबी जो आशिक आया नबी जो फरमान अब अमल कर अमल ब्या कंदा बाकी मां आशिक आया अमल का बरो बाकी सदाए तो मां वडो आशिक आया वडो दीवानो आया न इश्क वो जेको अमल ते मजबूर करे हजरत सैयदना तलहा के नबी सही फरमायो जे मुझो आशिक आही तो उठी वने पाने पीयू के कत्ल करे ये तलवार देखण फौरन तलवार कहीं चई या रसूलुल्लाह एकड़ो अब्बो तू चवी तो सजो खानदान तुने नाले ते कोई छजा चो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातली वारे साईं फरमाए चो सुभान अल्लाह अपना चेदो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवा जो आ या रसूल अल्लाह ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवा जो आ जे राज रुसन सारा मूले दरब अवा जो मूले दरब अवा जो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवा जो ओ तू राजी रही राणा नाहे कान कहीं बेजी कमजोर कम तरखे आधर जो सुभान अल्लाह हजरत तलहा जो तलवार खैया वने पियो नबी जे हुक्म ते अमल करण जे ला मुझे दिल पर नबी खिल्ली फरमाए वे तलहा वे मां रिश्ता तोड़न जे ला न आयो आया मां माइटियूं गंढण जे ला आयो आया मां छिनलन के मिलाइण जे ला आयो आया बिन के तोड़न वारो मां मोहम्मद करीम नाया हजरत तलहा जी नबी साईं दिल हुई जो तलहा इंदो हुयो महबूबन के जोर दींदो हुयो नबी सा मजाक कंदो हुयो खिलंदो हुयो कचहरी कंदो हुयो वक्त गुजरियो आ हजरत तलहा के एड़ी का बीमारी लगी आ जो खटोले ते पेजी वियो महबूबन के खबर जो पया त तलहा बीमार थी पियो आ महबूबन जे घर का 6-7 किलोमीटर परे वो घर हुयुस इन फेरे मां मदीने वियुस वो घर दिसी आयो है अग में बंद करे छजो सऊदी हुकूमत वहाबिन जी हुकूमत हुई सो बंद करे छजो हाने हे वरी नो हुकुमरान आयो वहाबिन जो को वडो दुश्मन है सबनी मुल्लन के हणी तबाह करे कड़ी चयो थे अग में रोजे शरीफ जे सामो रुकी मुल्ला बीठा हुंदा शलन को साई चादर पटके वारो को दिसन पोया लगी पोंदा छाता कयो छा हिन सऊदी हुकुमरान त एड़ो कयो अथन जलील जो न पहाड़ ही पटे छजे
मां चवां तो अल्लाह करे ता ये सभई वहाबियत निकरे को आशिक रसूल अचन वे महबूबन जा दीदार कर सुभान अल्लाह अल्लाह कदो वो डी इंदो वो डी इंदो इंशाअल्लाह रब का अजम ताई चैनी पासे हिक नारो हुंदो लब्बैक या रसूल अल्लाह चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह वो डी इंदो साईं करीमन के खबर पई तो तलहा बीमार थी पियो मुझा दिल बर नबी विया हजरत तलहा जी इयादत करण जे ला पुछण जे ला विया एकड़ी गाल समझण जी दोस्तों तवज्जो जो दिल हेडे दियो हेडे हेडे हाजिर कयो ता वेहो थोड़ी देर वेहो वेहो तवज्जो दिल सच्ची हुजे मोहब्बत सच्ची हुजे न हाजिर है दिमाग तवाजो मोहब्बत सच्ची हुजे न यार सा दिलदार सा मदीने जे ताजदार सा त दुख में महबूब जरूर साणी थींदा है चो सुभान अल्लाह तू चवी तो साईं मुश्किल में पैजी व्यासी दुखन में पैजी व्यासी को सार न तो लहे मीह वसिया घर रही व्या बोडू अची वियूं डाढो रड़ियूं कयोसी नबी के सतायोसी मदद कोन पोती पुत्र अव्वल तू त दिल सुधार पांजो पान के नबी जो आशिक साबित करे रेखार अव्वल तू सच्चो थी पोदा कर दिस तकिए तो मदीने वारे साईं जी इमदाद तुझे गोठ में सुभान अल्लाह तलहा वटाया साईं ने पूछा केस डाढो खुश थियो महबूबन जो दीदार कयई मदीने वारा साईं आलिमुल गैब हुया हजरत बर्रा के पासे ते वठी फरमाया त बर्रा जको पी हुयो हजरत तलहा जो ए बर्रा तुझो बच्चो तलहा अज रात जो मेहमान है अज रात वफात करे विंदो ओ बर्रा तलहा अज रात का वधिक कोन जियंदो रात इन जी आखिरी आहे ए बर्रा जने तलहा वफात करे वने तो मुखे इत्तला कजे मां मोहम्मद करीम खुद तलहा जो जनाजो पढ़न जे लाई इंदुस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं करीमन ये चई रवाना थी व्या रस्ते में ही हुया त हजरत तलहा वफात करे वियो पर वफात का अग में अपे के चई तो मदीने वारे साईं छा फरमायो ची पुट तुझे बारे में हे फैसलो बुधाए व्या हजरत तलहा रोई चयो बाबा मरी वना मुझे बारे में मुझे दिलबर नबी के इत्तला न कजा न बुधाए जा बच्चा छो मानू सिकन था नबी जनाजो पढ़ाए तू छो तो जली हजरत तलहा तो चवे ओ बाबा साईं रस्ते में मदीने का मुझे घर रुईंदे यहूदिन जा घर रहन दुश्मनन जा घर रहन सर्दी जी मौसम रात जो टाइम मता को दुश्मन रात जे वगड़े में मुझे नबी के तकलीफ पहुंचाए मां तलहा नथो सहा मता मुझे करे मुझे दिलबर नबी के काजियत पहुंचे इन जे करे मुझे मरण जो इत्तला साईं करीमन के न दिजो नी गुजरियो हजरत तलहा वफात करे वियो रात में उन जी तदफीन कई वई गुस्ल कफन दफन दई उन के जनाजो दफन कयो वियो सुबह जो मुझे नबी के खबर पया साईं करीम तकड़ा तकड़ा हजरत तलहा जी कब्र ते आया फरमाइन ता सिफू सिधियूं कयो अज तलहा जो जनाजो उन जी कब्र ते अदा कयो वींदो वरी जो सुभान अल्लाह वाह भाग तलहा तुंजा वाह नसीब तलहा तुंजा अब कब्र ते जनाजो पढ़ना सानी फिके हनफी में जायज ना है इस्लाम में जको मरी वियो हिकड़ो दफो जनाजो थींदो हिक दफो जनाजो पढ़न का बाद में बीहर जनाजो न थींदो पो उन जे ला दुआ थींदी छा थींदी दुआ ईसाले सवाब इस्तिगफार कुरान पढ़ी बख्शो उन जे बख्शिश जे ला दुआ घुरो इस्तिगफार कयो माफी तलब थियो इयो आहे जनाजो नमाज न थींदो पर मदीने वारे साईं वट त इख्तियार है ना मुझे दिल पर नबी वट त इख्तियार है जिया वणे हुए कन
सुभान अल्लाह। साईं जनाज़ो पढ़ियो, जनाज़ो पढ़ी दिल पर नबी खिलण लगा। चओ सुभान अल्लाह। मां कुर्बान वञा पंहिंजे दिल पर नबी जे खिलण। मां पंहिंजा बच्चा खोर कया मुझे महबूब मुरकण। महबूब मिठा तुझे मुरकण ता मां सदके सनी सुयल कमरो रोशन रोशन करण ता मां सदके। सुभान अल्लाह। अर्ज कयो वियो या रसूल अल्लाह, ओ मुझा दिलबर नबी छा सबब आ तवा छो था खिलो, केड़ी गाल तवा के मुस्कुरायो आ? मुझे महबूब फरमायो तलहा जे कब्र जो हाल ॾिसी खुश थियो आया। मोहम्मद अनवर मस्तोई वारो। सुभान अल्लाह। अज मौलवी चवे तो नबी के भित जे परे पासे जी माज़ अल्लाह खबर ना है। ए तलहा जी कब्र ते नबी बिठो आ। तबरानी औसत में ही हदीस आ। मता केर चवे तो मां हथ जी ठोकी गाल खाणी आयो आ। ॿिया त समय किताब आहिनि, मूंखे हिकिड़ो यादि आहे। हज़रत तलहा जी कब्र ते बीठा दिलबर नबी फरमायो त कब्र जो हाल ॾिसी खिलां थो। इते आसपास में कब्रिस्तान आहे न, एतरा ॼणा बीठा आहियूं, असां मथां हली बीहूं, कंहिंजी कब्र में छा थो थिए असांखे ख़बर पवंदी? तुंहिंजी नज़र में मुंहिंजी नज़र में ऐं मदीने वारे जी नज़र में फ़र्क़ु आहे। तू मां रुगी ज़ाहिर मिट्टीअ जो ढेर ॾिसंदा आहियूं। मुंहिंजे महबूब फरमायो मूं ॾिठो तलहा मूंखे ॾिसी ख़ुशि थियो। तलहा अल्लाह सां इन हाल में मिलियो। तलहा अल्लाह सां इन हाल में मिलियो जो रब तलहा के ॾिसी पियो खिले। तलहा रब के ॾिसी पियो खिले, खुश पियो थे। या रसूल अल्लाह सबब छा है? सबब छा है? रब खुश थियो तलहा के ॾिसी। तलहा रब के ॾिसी खुश थियो। मुझे महबूब फरमायो ओ अनवर मस्तोई वारो हबीबन फरमायो यो दर्जो तलहा के इन जे करे मिलियो जो तलहा पंहिंजे नबीअ सां मोहब्बत रखंदो हुयो। तलहा जी पंहिंजे नबी सां दिल हुई, अमल वारी दिल हुई। ओ मिठा अज भी वक्त थई, अज भी टाइम थई, पंहिंजे नबी सां ईअं दिल ला जी हज़रत तलहा बिन बर्रा दिल लाए ॾेखारी आहे। कि अमल कबो अलाए कोन कबो। सखणो दावा न कयो, हरू भरू सखणो हथ न खणो, दिल का वायदो वठी हथ खणो। अज असांखे निमाज नथी वणे, मस्जिद जो पंध नथो वणे। मुझे दिल पर नबी फरमायो जेको हिकड़ी निमाज जानी वाणी छॾे ॾे उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो वियो। घणा साल? 620 साल। हिकड़ी निमाज केतिरियूं निमाज़ूं कज़ा करे वेठो। मुझे नबी फरमायो जेको बेनिमाज़ी आ निमाज छॾे थो ॾे, बेनिमाज़ी जॾहिं मरंदो आ कब्र में पवंदो आ तो उनजी कब्र में अरीश नाले हिकिड़ो नांग दाख़िल कयो वेंदो आ। उहो नांग एॾो ख़तरनाक आ जे ज़मीन ते अचे फूक ॾे त हर शइ चली रख थी वञे, खाक थी वञे, को साओ सलो नज़र न अचे। उहो नांग उन बेनिमाज़ी के डंग जो हणंदो त 70 गज़ जहन्नम जी खड्ड में हेठ हलियो वेंदो। जहन्नम जा मलाइका उनके जकड़े वरी बाहर कढंदा, वरी वो डंग हणंदो, वरी जहन्नम में हलियो वेंदो। क़यामत ताईं बेनिमाज़ी के कब्र में यो अज़ाब थींदो रहंदो। पुट तू केतिरियूं निमाज़ूं कज़ा कयो वेठो ही, केतिरा रब जा हुक्म भञो वेठो ही। अज वायदो कर त 5 वक्त निमाज पढ़ंदासीं। पढ़ंदो कि न कोन पढ़ंदो? सियारे जी मौसम आ, चवंदासीं फजर जो सीध लगे। सिंधीअ में चवंदा आहिनि मोहब्बत वारो जीअं थधु तीअं वधु, जीअं थधु तीअं वधु। मुनाफ़िक माण्हू जीअं थधु तीअं अधु। हाँ न?
हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रात टगी हुजे तो उहा मोमिन बानन जे ला ईद जे मिसल है। औ कमा काल रसूलुल्लाह समझो था। बुजुर्गन फरमायो आ त ये जेका स्यारे जी रात आ, सजी रात मानू सुतो पियो जे, हेडी वडी रात वरी फजर नमाज ते न उथे, इन का वधीक बियो को बदबख्त इंसान आहे। हेडी वडी रात, सजी रात मानू सुमी सुमी पासा सूरत आ कर, वरी फजर नमाज ते न उथे, सिज उभरी वने पियो हुजे, इन मानू का वधीक बदबख्त बियो को आहे को। खुश नसीब हुआ जेको रातिन जो जागी इबादत करे, ॾींहं जो हलाल रोजी कमाए, बच्चन के भी खाराए, इन मानू जे ला अल्लाह पंहिंजी रहमत जा वॾ फुड़ा मींह वसाए। हलाल खाओ, बच्चन के हलाल खारायो, गुनाहन का मुंह मोड़ियो, बेहयाई बदकिरदारी छड़े तो भला जेका जिंदगी गुजरी वई सा गुजरी वई। हाणे जेके दिहाड़ा आहिनि हाणे त मोट कयो न अल्लाह ने। अल्लाह जो कुरान तो फरमाए मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा, जेको मानू तौबह ताइब थी, ईमान आणे, अमल सालिह करे, अग गुनाह कई खताऊं कई, हाणे तौबह ताइब थियो, ईमान आंदई, अमल सालिह कई, नेक बणियो, फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, इन बाने जे गुजरियल जिंदगी जे गुनाहन के रब नेकियुन में तब्दील करे छॾींदो आहे। अञा जोर सां जो सुभान अल्लाह। अग चोरियूं कयई, ज़ोरियूं कयई, जुल्म कयई, बेहयायूं कयई, जेके भी बुरा कम कयई, मुझे महबूब फरमाए, बल्कि कुरान फरमायो सूरह फुरकान आ, रब तो फरमाए तौबह ताइब थे, रब ने मोट करे, तौबह करे, अमल सालिह शुरू करे, तेने जे गुनाहन के रब नेकियुन में बदलाए छड़ी। क़यामत जे ॾियारे यो बानो ईंदो, आमाल नामो मिलंदुसि, आमाल नामो जो पढ़ंदो अर्ज कंदो, मुझा मौला हीअ नेकी त मूं कई कोन हुई, हीअ भी लिखी पई आहे, हीअ नेकी मूं कई कोन हुई, साफ लिखियल आहे। रब फरमायो त बाना तो गुनाह कया हुया, पो मूं अल्लाह जे ते मोट कई हुई, रुजू कयो हुई, माफ़ी वरती हुई, माफ़ी वठण जे करे तुंहिंजे गुनाहन के नेकियुन में बदलाए छॾ। ऐं उहो नौजवान, मूंखे हिते नौजवाननि जी कसरत थी नज़र अचे पई, मां पंहिंजे नौजवान भाइरनि जे लाइ हदीस तो पढ़ा। मुझे दिलबर नबी फरमायो अशाबु ताइब हबीबुल्लाह, वो नौजवान जेको जवानी में तौबह ताइब थे, जवानी में गुनाहन के छड़े ऐं मूं अल्लाह दे मोट करे, इन नौजवान के मां अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहियां। ओ नौजवानो, ए नौजवानो, मानुन जा महबूब थिया आयो यार, मुझे अल्लाह जा भी तो महबूब थी ॾिसो न, छा इरादो आहे ॾिसो न। जिस्म में ताकत हुजे, कुवत हुजे, ऐं मानू पंहिंजी ख्वाहिश छॾे अल्लाह जी ख्वाहिश इख्तियार करे, पंहिंजी ख्वाहिश छॾे अल्लाह जी ख्वाहिश ते हले न, अल्लाह तुंहिंजूं ख्वाहिशूं खुद ब खुद पूरियूं करे छॾी। अज वाइदो कयो तो वरी गुनाहन जे वेझो कोन वेंदासीं। वाइदो आ पुट, हथ मथे खणो मां ॾिसां, कढो कढो लोई में हथ बाहर कढी, हथ मथे खणो मां ॾिसां, मुंहिंजी नज़र पवे थी। अमल कबो इंशाअल्लाह, अल्लाह के राजी कयो, मदीने वारे साईं के राजी कयो, बाकी जिंदगी मदीने वारे साईं जे फरमानन ते हलो तो रब राजी, रब जो हबीब सल राजी थे। हाणे मगरिब नमाज जो टाइम थी वियो, अजान स्टेज ता अचे थी, हिते हिन पिंडाल में मगरिब नमाज पढ़ूं था। अज मगरिब नमाज हिते शुरू करे वञो ऐं वाइदो कयो तो वरी नमाज पढ़ण कोन छॾींदासीं। सही आहे, क़बूल आहे इहा ॻाल्हि। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन। बिरहमतिक या अरहम। हाणे सिफ़ूं सीधियूं